अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र वझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। वज़ीर आज़म जी सदारत हेठि एनर्जी टास्क फोर्स जो इजलास। क़ौमी सोलर एनर्जी पॉलिसी जो ऐलान 1 अगस्त ते करण जो फ़ैसिलो। पॉलिसी गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जी मंज़ूरी सां मशरूत हूंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त वज़ीर आज़म हाउस ऐं आफ़ीस खे हंगामी बुनियादनि ते शमसी तवानाई ते मुंतक़िल कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम खे सस्ती बिजली ॾियणु हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। हुकूमत जी कोशिश आहे त मुल्क खे तवानाई जे शोबे में खुद कफ़ील बणाए वञे। शमसी तवानाई सां पैदा थियण वारी बिजली सस्ती हूंदी। पाकिस्तान में पहिरें भेरे जामे सोलर एनर्जी पॉलिसी आंदी पई वञे। पॉलिसी सूबनि जे सलाह मशवरे सां लागू थींदी। वज़ीर आज़म पारां समूरनि सूबनि खे तजवीज़ुनि बाबति आगाह करण ऐं खाइन राय वठण जी हिदायत। सिंध सरकार सूबे में बिजली जे अघनि बाबति सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सूबाई काबीना जे इजलास में सेपरा जोड़ण जी मंज़ूरी ॾिनी वई। तवानाई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त सूबे जे पंहिंजी सेपरा जोड़ण जे आईनी गुंजाइश आहे। उन अख़्तियारीअ जी ज़रूरत आहे त जीअं तवानाई बाबति रिथाऊं अॻिते वधी सघनि। सिंध काबीना कानून ऐं तवानाई वारे खाते ते ॿधल कमेटी जोड़े छॾी। कमेटी आईनी कानूनी ऐं फ़नी मामला ॾिसी अथॉरिटीअ जो बिल तयारु कंदी। जमपीर जे खाण में दॿिजी वियल ॿारड़े समेत 8 पोरियतनि जा मढ़ कढिया विया। सूबाई वज़ीर जी सिंध काबीना खे आगाही। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। जमपीर में कोयले जी खाण अंदरि थियल जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। कोयले जे खाण मां 12 वरियनि जे नीगर जो मढ़ हथ अचण जी जांच जो हुकुम। रिपोर्ट तलब। तवानाई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मामले ते काबीना खे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त कोयले जी खाण मां 8 लाश कढिया विया आहिनि। खाण मां हथ आयल 8 लाशनि मां हिकु नीगर जोब आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समूरनि माइंस जे सेफ्टी ऑडिट कराइण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर चयो आहे त ॿारड़े वारे मामले जी जांच करे रिपोर्ट पेश कई वञे। ॿारड़ो माइंस में कमु करे रहियो हुयो। चाइल्ड लेबर्स जी भञगड़ी आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध सरकार सिहत जूं 95 सहूलियतूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हैदराबाद डिवीज़न जूं 43 लाड़काणे जूं 26 शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जूं 26 सहूलियतूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलंदियूं। ठटे ऐं सिजावल में हलंदड़ सिहत जूं 13 सहूलियतूं वधीक 6 महीननि लाइ MRRF खे ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। पंजाब जे वॾे वज़ीर जी रोशन घर प्रोग्राम खे इलेक्शन कमीशन 17 जुलाई ताईं मुअत्तल करे छॾियो। रोशन घर प्रोग्राम बाबति इलेक्शन कमीशन जे नोटिस ते ॿुधणी चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराहीअ में टिरकिनी बेंच ॿुधणी कई। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज इलेक्शन कमीशन में जवाब जमा कराए छॾियो। वकील ख़ालिद इसहाक़ पंहिंजे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जो जवाब जमा करायो। हमज़ा शहबाज जे वकील ख़ालिद इसहाक़ इलेक्शन कमीशन में पेश थी ॿुधायो त जंहिं प्रोग्राम जो ऐलान कयो वियो आहे उन जो तालुक़ चूंड वारनि तबक़नि सां नाहे। पंजाब जा 90 लख माण्हू प्रोग्राम मां लाभ माणे सघंदा। 100 बिलियन रुपया बजट में रखिया विया आहिनि। संदन मक़सद सियासत करणु नाहे। इलेक्शन प्रोग्राम मुअत्तल करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त नंढियुनि चूंडनि खां पोइ भली प्रोग्राम शुरू कयो वञे। बलोचिस्तान में बरसातुनि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 42 ॼणा हयातियूं विञाए वेठा। चौमासे जे बरसातुनि दौरान फोतगियुनि जो अंग 80 ताईं पहुची वियो। ज़ोब वेझो पाक अफ़गान सरहदी इलाक़े काकड़ खरासा में डैम टुटी पवण सबबि वॾे पैमाने ते आबादी पाणीअ हेठि अची वई। दुकी डैम में रूणियूं पिण वञण सबबि वॾे पैमाने ते पाणी ॿाहिरि अची वियो। आबादीअ खां बचाइण जूं कोशिशूं जारी। बोर्ड मुतासिर इलाक़नि में मक़ामी इंतिज़ामिया ऐं PDM में आरज़ी कैंपूं क़ाइमु करे छॾियूं।
कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात शुरू थी वई। बर्न्स रोड, सदर, मीठादर, नर्सरी समेत केतिरनि इलाक़नि में हल्के मींहं जो सिलसिलो जारी आहे। मौसमियात माहिरनि मूजिबि चौमासे जूं हवाऊं सिंध ऐं बलूचिस्तान में दाख़िल थी रहियूं आहिनि। कराची खां सवाइ सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि अॼु मींहं जो इम्कान आहे। अल्लाह जो शुक्र आहे जो तेल जे अघनि में कुझु घटिताई आई आहे। तेल जे अघनि में इज़ाफ़े दुनिया खे परेशान करे छॾियो हुयो। महांगाई जो सिलसिलो गुज़िरियल 4 सालनि खां जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में ग्रीन ऐं ब्लू लाइन मेट्रो बस सर्विस जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त माज़ीअ जे हुकूमतुनि नाक़िस मनसूबाबंदी कई। मुल्क कर्ज़नि में ॿुॾल आहे। मईशत जी बहाली लाइ कोशिशूं जारी आहिनि। तेल जे अघनि में घटिताई अची रही आहे। जल्द महांगाईअ मां निजात मिलंदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनियो बल्कन सां फ़ोन ते राब्तो। वापार ऐं सिहत वारनि शोबनि समेत मुख़्तलिफ़ दिलचस्पीअ वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में अवामी ऐं कारोबारी राब्ता वधाइण घुरिजनि। अॼु मुल्क में तारीख़ी महांगाई आहे। असांजे दौर में महांगाई जूं दाहूं कंदड़नि हाणे छा कयो आहे? हाणोकी हुकूमत महांगाई जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। पीटीआई अॻवान शौकत तरीन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हू चाहिनि था त अवाम खे रिलीफ मिले, पर हुकुमरान अमेरिका खां डिॼी रूस खां तेल ख़रीद न पिया कनि। खैबर पख्तूनख्वा जी हुकूमत सिहत कार्ड ॾेई रही आहे। ॿियनि सूबनि में उन खे रोकियो वियो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवट में हिकु जवान शहीद थी वियो। ISPR पारां जारी कयल पधिराईअ मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस उत्तर वज़ीरिस्तान जे मीर इस्माइली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगीअ वारे इतला ते कार्रवाई कई त हिकु दहशतगर्द फायरिंग करे ॾिनी। दुश्मननि सां विढ़ंदे नौशेरा सां वास्तो रखंदड़ हिकु जवान वहीद खान शहादत माणी। ISPR मूजिबि इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दनि खे पकड़े कैफ़र किरदार ताईं पहुचाए वेंदो। कराची जी अदालत दुआ ज़हरा केस में निकाह ख़्वाह ऐं गवाह जी ज़मानत जूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओभर जी अदालत में दुआ ज़हरा अगवा केस में निकाह ख़्वाह ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं गवाह असगर जी ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत चयो आहे त जेसीं ताईं केस जो ज़िमनी चालान नथो अची वञे, जवाबदारनि खे ज़मानत नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे फोतगियुनि वधण लॻियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 9 मरीज़ हयाती विञाए वेठा। NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 872 नवां केस साम्हूं आया आहिनि। हकारी केसनि जी शरह 3.7% रही। इलाज हेठि 165 कोरोना मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। उमरकोट भरिसां मुड़ुस ज़ाल खे घुटा ॾेई क़तलु करे छॾियो। घोट हिब जी ठकर में जवाबदार सोनू भील साहुरनि में तरसियल पंहिंजी ज़ाल मुबैना मीना खे क़तलु करण बैदि फरार थी वियो आहे। मक़तूल नारीअ जे वारसनि जो चवणु आहे त सोनू भील घर अची मीना खे घुटा ॾेई क़तलु कयो। घोसपुर वेझो वेन कल्टी थियण सबबि 3 ॼणा हयाती विञाए वेठा। 9 ज़ख़्मी। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तारी सबबि वैन कल्टी थी पई। ड्राइवर समेत 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। बरतानिया जे वज़ीर आज़म बोरिस जॉनसन इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। बरतानिया में सियासी बहरान शदीद थी वियो। बोरिस जॉनसन काबीना जे 50 मेंबरनि खे इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं।
बर्तानिया जे मीडिया मूजिब बोरिस जॉनसन कुछ कलाकनि अंदरि बयान जारी कंदो। बर्तानवी मुखालिफ़ तुर्जे अखबार सर कियर स्टारमर चयो आहे त बोरिस जॉनसन जी इस्तीफ़ा क़ौम लाइ ख़ुशख़बरी आहे। हू वज़ीर आज़म जे उहिदे लाइ कॾहिं मौज़ू न आहे। मुझे पी पुगाईंदो पोइ यक तारो वॼाईंदो पोइ उन जी पुठियां आऊं पुगाई ॻाईंदी करे इहे तारनि मां तरंदी अचे लोड़ मां लोड़ंदी अचे इहो दिलि ॿारो चल पई करे त हीअ चऊं त हीअ केरु फनकार आहे जो ॻाए थो इहो पोइ मञी माण्हुनि खे माननि वञी चयो त हीअ माई भाॻी ॻाए थी। ओ दिली बारो चली मारे चली पई करे ओ झिरमिर दौला बढ़ते पवनी की डोला गावे मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। सर जी कोयल माई भाग्य जे विछोड़े खे 36 वरह विहामी चुका पर अॼु बि संदसि सुरीलो आवाज़ लाड़ तोड़े उत्तर में गूंजंदो रहे थो। जमाना बदल जाता है, मुल्कों की तारीख बदल जाती है, शहंशाह बदल जाते हैं, मगर इस बदलती हुई दुनिया में मोहब्बत जिस इंसान का दामन थाम लेती है वो इंसान नहीं बदलता। जे खड़ा तू और जे खड़ा मैं और जरा बीच में पिस्तौल उठाए पिस्तौल और चला गोली मुझ पर निकाल ले तो अपने दिल के अरमान। मैं ऐसे कानून और इंसाफ के खिलाफ बगावत करना अपना फर्ज समझता हूँ। जालिम ब्रूटस के खिलाफ मैं सारे रोम को खड़ा कर दूंगा। मैं उसके मनहूस मुंह पर से अदल इंसाफ का झूठा चेहरा नोच के फेंक दूंगा ताकि दुनिया उसकी असली और भयानक शक्ल देख सके। मुजरिम हूं मैं अपनी मातृभूमि का, इस देश की सरजमीन का मुजरिम हूं जिसका जर्रा जर्रा मेरे जमीर को ललकारता है, कहता है धिक्कार है तुम पर सांदा, धिक्कार है तुम अब तक विदेशी भेड़ियों को इस देश से बाहर नहीं निकाल सके। ऐं नंढे खंड में पंहिंजी अदाकारी वसीले ज़बरदस्त मञता माणींदड़ दिलीप कुमार जी पहिरीं वरसी यूसुफ खान उर्फ दिलीप कुमार पेशावर जे हिक पख्तून घराणे में 11 दिसंबर 1922 ते जनम वरितो। आन देवदास, मुग़ल आज़म, गंगा जमुना, इनकलाब, कर्मा संदसि शाहकार फिल्मूं सम्झियूं वञनि थियूं। दिलीप कुमार 7 जुलाई 2021 ते मुंबई जे हिक अस्पताल में लाॾाणो करे वियो हो।